उमर फरमायो अब्दुर्रहमान मुझो ख्याल न कर यार, बस नमाज के अदा कर, मत मुझो दम परवासी वये मां केड़ो मोह नबी वट खणा। मुझो महबूब मुखा पूछे उमर मुझे दीन के केड़े हाल में छड़े आयो आ, मां केड़ो जवाब दियांस। सोना तुझे नमाज के टोड़े आयो आ, अद में कटराए आयो आ, न जड़ी मां शहीद थी वया पांजे महबूब के चवा सोना तुझो मर्दम दे आयो, पर नमाज के न छड़ियाई। सा वये तवये पर नमाज न वये। करबला जे मैदान में जे करे हजरत इमाम हुसैन नमाज में सर कटायो, यो सबक पांजे चाचे उमर जे दर ता सिखियो आ। हजरत इमाम हुसैन दिल्ली ताईं बुखायल रहो, करबला जे मैदान में साबिर रहो, यो सबक बाबे उस्मान जे दर ता सिखी आयो आ। जे 40 ॾींहं ताईं बुख उया बर्दाश्त करे कुरान के न छड़ियो, नमाज के न छड़ियाई। दुनिया वारो हजरत फारूक आजम रज़ियल्लाहु ताला अन्हु के जरे मस्जिद जे नबी मां खणी विया बेहोशी जे हालत में आ। दुनिया वारो जरे फैरूज मजूसी कातिल हजरत उमर के शहीद करण खां बाद साहबा जे सिफल में वाड़ो घुमे पियो, तलवारन जवार करे पियो, के साहबी जे पेट में छुरा पियो हणे, के जे सीली में, के जे पुठिया में, पर कोई हिलो न यार, कोई हिलो न। पहाड़ वागुर बीठा होया वाह साहबा ता जो इश्क जे करे हजरत हुसैन करबे भला जे मैदान में नमाज में बाहिम्मत बीठो। यो सबक नबी जे साहबा का सिखियो, चरिया त न थिया हो, ता जो दिमाग त खराब न थियो आ। हजरत इमाम हुसैन का पुछंदो उन यो सबक नाने नबी का सिखियो आ, बाबे अली का सिखियो आ। अजो वादो को मुसलमानो इंशाअल्लाह पूरे जिंदगी जे को शहीद सबक देया उन सबक ते अमल कंदा से कंदो अमल अमल करण। बाकी किस्सा कहानियों बुधी मजो वठण यो बेन जो कम आ, असा जो कम कोने। असा जो कम कुरान ते अमल करना। हजरत फारूक आजम रज़ियल्लाहु ताला जने खणी आयस घर में होश में आयो, पूछा कि मुझो कातिल केर होयो, कहीं मुखे कत्ल करण जी कोशिश कई। साहबा फरमाए सही फेरोज मजूसिया। हजरत उमर फरमायो अल्हम्दुलिल्लाह। साहबा फरमायो सोना ये सब तुझे करे थारो अबुल कलाम आजाद पांजे किताब में लिखो। जने फारूक आजम मीर उमर जड़ो जवान पीरी मुहर्रमुल हराम जे तारीख ते जख्मी थियो, इया लगो पूरो मदीनो जख्मी थियो, नबी जो इस्लाम हाल समझ हलंदा से पंध कंदे कंदे 10 मुहर्रम ते भी पहुंचंदा से। ओ बासियो न दियो तहां होशियार रहो, असां जो मंजिल अया थोड़ो अगते आ। शहीदन जो शान आ न सही, मुख्तलिफ शहीदन जो शान बुध। पेरे मुहर्रम में 10 मुहर्रम पाण में छा लगभग बई गडो पीरो डाको त पीरो बुध सोने पेरे मुहर्रम। अब जे करे मानू तरक्की कंदो हेठे डाकण का चणदो कि न मथा हला तो हलायो छो न। जेके मुलाजिम उन का पूछो हेठे स्केल मा 20 तक पहुंचदा कि न 20 का पोते इंदा। त मुहर्रमुल हराम जी तारीख त पेरी का इस्लाम जी शुरुआत है ना साल जी। वो तो असा सुने मीर उमर जे शहादत का शुरू कंदा से 10 मुहर्रम हजरत इमाम हुसैन जी शहादत थे खत्म कंदा। या गाल वणे थी कि न फत के अटके थी ताने दम। हजरत उमर रज़ियल्लाहु ताला फरमायो सोना मदीनो पूरो रोए तो ता चो था अल्हम्दुलिल्लाह, असा परेशान आयो ता चो था अल्हम्दुलिल्लाह। सोना अमीरुल मोमिनीन हिक राज जी गाल आए जेका तवा सा का छुपाइया। छा राजा फरमायो साईं पांजे घर जे 12 त नजर कयो 300 अंधा मंडा लूला लंगड़ा अपा जबेवा सब अची करे हथ मथे करे दाऊं करे चवन था या अहलल मदीना मा माता अमीरुल मोमिनीन माता बुना। अमीरुल मोमिनीन मदीने वारो बुधो
अज अमीरुल मोमिनीन फौत न थियो आ, असा कमजोरन जो अबो फौत थियो आ, असा माजूरन जो अबो जन जो हाने सार केर लंदो, असा गरीबन जे झूपड़न के आबाद केर कंदो, असा वट पानिया जा मशीदा भरे केर आनी दो, असा जे घर में ओ दुनिया वारो अटल जा बोरा कणक जा अटे जा बोरा चावर जा केर पहुंचाई वेंदो, ताके छा खबर असा जे दुखन जो सार लाण वारो बीमारी जो सार लाण वारो यो हजरत उमर या आलल मदीना मामात अमीरुल मोमिनीन माता अबूना, अज असा जो अबो जुदा थियो अबो विछड़ी वयो आ, छा तो उमर तो जो शान सोना तमा अल्हम्दुलिल्लाह चौथा मुझे अमीरुल मोमिनीन फरमायो दुनिया वारो ता समझाना आयो मां अल्हम्दुलिल्लाह इन जे करे चयो हा, जे करे मां शहीद थी वया जो महबूब मुखा पूछे मां छा चवा सोना तो ते कलमे पढ़न वारे मोते हमलो कयो आ, तुझे उम्मती मुसलमान मो के शहीद कत्ल कयो आ, मजूसी आहे गैर आपा जो नाए परायो आहे, मां उमर के दुख तवरेडा मुहर्रम अल हराम के तारीख ते नजर क्यों शहीद जनवारो हजरत इमाम हुसैन केर मुझे दिलबर नबी फरमायो दुनिया वारो ताके जे करे जन्नत जा जवान दिसनाइन पो अचो मां मोहम्मद अरबी जे दरते ताके जन्नत जे जवान जो दीदार कराया, फरमाए सोना हुए केरन नबी पांजा बचड़ा कढी करे फरमायो अल हसन वल हुसैन, अल हसन वल हुसैन सैयदा शबाब आलिल जन्ना, जन्नत जे जवान जा सरदार मौजा बचड़ा हसन हुसैन चो सुभान अल्लाह, हथ मथे करे चो सुभान अल्लाह, केरा हजरत इमाम हुसैन दा मुहर्रम अल हराम ते शहीद थियण वारो मुझे दिलबर नबी फरमायो बुधो दुनिया जा मुसलमान मुझे तसव्वुर रे नजर कयो कोई दुनिया जे गुलाब जे गुलन जी खुशबू सिंगे गुलाब जा गुल खरीद करे हाजी हज मायो उमरे मायो पुट जी शादी आहे गुलाब जा गुल घुराया पलंगन बेडन ते शावर कराया मुझे महबूब फरमायो आए कोई जे को जवे जन्नत जे गुलाब जे गुलन जो दीदार क्या उन जी खुशबू के सिंगा आया या रसूल अल्लाह केरन खुले आसमान जन्नत सो नबी फरमायो हो दाना मुझे तरफ नजर गयो ही तो जन्नत जा गुलड़ा फरमाए अल हसन वल हुसैन रैहान दुनिया वल आखिरा, मुझा हसन हुसैन जन्नत जे गुलाबन जा गुलड़ा दिसंदो त ॾाढा सोना नजर ईंदा, दुनिया जे गुलाब जे गुलन जी भेणी नाए जे करे ता इन के सिंगदो उन जे खुशबन जी भेणी नाए ॾाढा त जो पेरे मुहर्रम अल हराम जे तारीख दे शहादत हजरत मीरे उमर जी चो सुभान अल्लाह, अब शहादत नेमत आ ना सुभान अल्लाह तदे असा चौंदा गाल समझ में आई। वाहिद हजरत मीरे उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु सहाबा मा वो पीरो शख्सा जे ही दुआ गुरी फरमाए अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजल कबरी फी बलद हबीबी, अल्लाह शहादत जा त पांजे रस्ते में जे करे कब्र जा त मोहम्मद अरबी जे शहर में बदुआऊं घुरे अल्लाह फरमायो टियों दुआ भी कबूल करे मां पान इनाम दे छड्यो त मां उहा केड़ी दुआ अल्लाह फरमायो मौत शहादत वारी मिली आ शार नबी जो मिलो तस पर मोहम्मद मुस्तफा जे कदमन में चो सुभान अल्लाह के हजरत मीरे उमर 10 साल 6 महीना जे दौरे हुकूमत हलाई 25 लाख मुरब्बा मील ते हुक्मरानी करे चुको हो 900 जामिया मस्जिदों ठाराई 4000 नंढियों मस्जिदों ठाराई हर मस्जिद में इमाम मुकर्रर कई पेशवाम मुकर्रर कई आलिम मुकर्रर कई पानी जो बंदोबस्त करायाई दुनिया वारो उन जा वजीफा मुकर्रर करायाई हजरत उमर सुनी ऐलान कर
करे छो मुसलमान लो पांचे बारन के कुरान जो हाफिज बनायो हजरत मीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे हुकूमत में 17,000 मुसलमानन जा बार कुरान जा हाफिज अडो कम की के न की तमोजा दोस्तों केरा हजरत मीर उमर चो सुभान अल्लाह हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु वो जवान आए वो मर्द कलंदर आए नबी जो गुलाम साहबी आए प्यारो आए दुनिया वारो जंजी फौज लश्कर जे अंदर 300 फौजी कुरान जा हाफिज होया कुरान जा कारी होया यो हजरत मीर उमर पीरी मुहर्रम ते जंजी शहादत आए केरा हजरत फारूक आज़म वो जवान आए जय ऐलान कयो मुसलमानो जे करे मुझे दौरे हुकूमत में कहीं जे को सिंगल वारे बकरी थोड़ी बकरी ते हमलो करे जख्मी कहीं उन जो पुछाणो मां उमर खां थी दो क्या मजरी में फरमाए जे करे फुरात जे नदी जे किनारे ते को तो उय ते मरियो इन जो पुछाणो मां उमर खां थी दो यो अमीर उमर चो सुभान अल्लाह केरा हजरत उमर ओ दुनिया एक औरत उठ जे मथा सवार सफर ते आए हजरत मीर उमर अगु वठी करे इम्तिहान वठण जे ला उठ जे मुहार के वठी सवाल तो करे केराए केदा पे वई औरत अकेली अकेली वो औरत जज्बात में कावड़ में आए तू थी दो केरा मुखा पुछण वारो चेन तू केरा केदा पे वई वो औरत चवण लगी मोके ताजुबा अज मुझे उठ जे मुझे सवारी जो अकबर तो या तो तू पान उमर आए या जुरियत करे थो या उमर दुनिया छड़े वयो तरे तो के ताकत मिलिया जो तू मुझे सवारी के रोके पचा थो करे यो अमीर उमर चो सुभान अल्लाह बैयत मथे करे चो सुभान अल्लाह केरा हजरत मीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे हुकूमत में हिकड़ी घाटी मां फाड़ी दड़ जानवर जंगल जा बकरियों सब गड पानी पींदा हुआ चो सुभान अल्लाह एक धनार डुकंदो आयो भजंदो आयो अम्मी अज पगण जे बकरी ते हमलो कयो आहे वा औरत पोड़ी रोंदी रही अल्लाह हजरत उमर दुनिया छड़ियो इया दाओ पई करे पुट चु अम्मा चिरी त नथिया मां तो चवा उन पगड़ बकरी ते अज हमलो क्यों तू थी चवे हजरत उमर दुनिया छड़ियो जी बचा तने तमा चवा थी जे करे हजरत उमर जे दौरे हुकूमत में थी न थो सके जे जो भाड़ी दर झंग जो जानवर हलाल माल जे मथा हमलो करे या अलमत हजरत उमर दुनिया छड़ियो जने मालूमात वरतो वयो आहे खबर शाये थी आहे उलेनी हजरत उमर दुनिया छड़ियो जैनी उन बगड़ बकरी ते हमलो क्यों यो हजरत मेरे उमर चो सुभान अल्लाह जो शान आहे उन जो मकाम आहे वडे शान वारो हजरत मीर उमर केरा हजरत उमर पीरी मुहर्रमुल हराम जे तारीख ते जंजी शहादत रात जो चौकीदारी इमरान खान के कढो पन्ने जो दौरो त करे खणी न वई न सी गोरो जा जंगल आसिफ जरदारी के चोत अची करे रात जो चौकीदारी रे इए घूमे वई पांजे टका में पांजे शहर में लभे ही ना वो भी वक्त जो दौरे हुकूमत खुदा जो कसम वक्त जा बादशाह हुआ अमीरुल मोमिनीन रात जे वक्त में चौकीदारी प्यारे चौ सुभान न पुलिसा न फौजा न लश्करा न खौफा न खतरुआ एड़ा हुक्मरान होजन ना दुआ कर अल्लाह पाक एड़ा हुक्मरान सा के अता फरमाए आमीन वडे आवाज सा चो अया अया बुलंद आवाज तमोजा दोस्तों अजीजो रात जे वक्त में चौकीदारी दींदे दींदे ढेकड़े बार जे रोण जो आवाज पुछा के अम्मा छा मसलो आ जी हजरत अमीरुल मोमिनीन ऐलान कियो जेका अम्मा पांजे बच्चे मा थई छडराए उन बार जो वजीफो शुरू कंदा से मुकर्रर फरमायो असा गरीब आयो पूरे त थे कान थी मुद्दे का पहरिया वक्त का थई थी छडराया जी असा के भी वजीफो मिले त हजरत उमर रोई करे फरमायो अम्मा बार जे मथा जुल्म न कयो अज हिन रात जे तारीकी में अमीरुल मोमिनीन तो अम्मा जे दरमा ऐलान थो करे जी और
त बार जड़े तियां उन जो वजीफो मुकर्रर एड़ा होया हुक्मरान चो सुभान अल्लाह दुनिया वारो हजरत मीर उमर जी शहादत है पीरे मुहर्रमुल हराम जे तारीख ते केरा हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हुक्मरानी हवान ते या सारियत इलल जवल वो हजरत उमर है जी हुक्मरानी बाहते मदीने जे पहाड़न मां बाल निकतो वो सलाम रे नहीं त वापस लोयो एड़ो हुक्मरान है जी हुक्मरानी जमीन ते लो आयो दुरो हणी खामोश तो कराए जंजी हुक्मरानी पानी जे मथा दरिया में पानी न हो खत्म मोकले थो लिया पा पानी मा दरिया भर जियो यो हजरत उमर चो सुभान अल्लाह वदे आवाज सा चो सुभान अल्लाह हजरत फारूक आजम आहे असा जा हुक्मरान असा जे मुल्क में छा थी रयो वडो जुल्म थी रयो आहे मीनारे पाकिस्तान जे हेठा 14 अगस्त है पाकिस्तान जे आजादी जो ॾियारो कुतन ज़ालिमन एकड़े निगरी औरत हमलो कयो आहे कपड़ा फाड़ा हुआ लाथा हुआ फुटबॉल वांगे पया खेरन हिनन जी हुक्मरानी आहे वरी ठठे जे ज़िले जे अंदर पिरिया कब्रस्तान मां हिकड़ी औरत के कढी करे उन सां ज़ना कयो आहे लाश के फेचो कयो हिया हुन जे हुक्मरानी जरे उलमा जाच वरतो हो उन पान इतराफ कयो आहे पंहिंजे जुर्म जो मां काफी सालन का यो कम थो क्या पियो लगभग 50 औरतुन के कब्र मां छिके करे ज़ना करे छड़ियो आहे उनके गोली हणी छड़ियो चो बेशक इन जी सजा ही गोली आहे ही इन जी दौरे हुकूमत जाते जुल्म आहे सूद जो कारोबार आहे ही असा जो मुल्क आहे खुदा जो कसम बटे दे पेरा इन जो फवाद चौधरी मुल्क जो वजीर आहे इंटरव्यू दी दे शराब पींदो थो ये जिया पानी कोई पिए बगैर धड़क इन जी या दौरे हुकूमत आहे जैसे के जी इज्जत महफूज ना है मस्जिद मदरसो महफूज ना है के इज्जतदार जो पटको महफूज ना है कत्ल झेड़ा है गारत ओ दुनिया वारो अफगानिस्तान ने कंधार है काबुल ने नजर क्यों पंजलियन में तालिबान रियासत मदीना कायम कई उन जे वजीर आजम जे नजर कर सुन्नत पटको चो सुभान अल्लाह सदर रे नजर कर सुन्नत पटको चो सुभान अल्लाह डीसीए ऐसे जज ले नजर क्यों ही हरामी कुत्ते जालिम एड़ा ता खबीस मानन के एड़ो त चूतियो बनायो 3 साल तक जी रियासत मदीना थी इन के तालिबान जे हवाले कजे सिद्धो बिहारे करे हिकड़ो ही लांचरण के माणी दी वरी बात पटे करे चंदा सही पो इया कना बुधो इया कना सही त पढ़े थो न ता के चरियो थो बनाए यो वडो नाटकी फकीरा चाहे बड़ो बदमाशा कूड़ो आहे लानतिया चो असा जा उलमा बरहक हैं इनसा उलमा जो जेको जेड़ो हक थे दंदियन में जे रियासत मदीना जो नमूनो है शक्ल साबित करे देखारियो 3 सालन तक इन रियासत मदीना जी सूरत ज़ाहिर करेगा अब ता वेनन बसन कोचन ते सफर कयो जै के वात मथे असा भी कयो अच्छा के वेन कोच बसन जे अंदर भी ॾिठो के मथा भी के पोया भी ॾिठव न के न ॾिठो भला जहाज जे अंदरिया त सफर थींदो आ जहाज जे मथा करे माण्हू ॾिठा तव गलायो नथा गलाय अच्छा मैदान में माण्हू जेके भाड़िया भजंदा न पींदा चवंदा त चपलियूं टोपियूं सटे भजंदा पटका पर सलवार लाहे भजन के ॾिठो तव तव्हां त समझो ही नथा मां गलाया आ ये तालिबान थव 20 सालन 25 का बाद में हुए अंग्रेज इस्लाम दीन के मिटाण जे ला आया खुदा जो कसम पतरू न सटे करे भज विया ए जहाजन जे मथा लड़कन पया उता किरिया के मरी विया हुए बागी जेके दीन इस्लाम जे खिलाफ जो साथारीदार होया पाथारीदार होया अज वायदो को इंशाअल्लाह सा दीन इस्लाम जे खातिर पांजो जान कुर्बान कंदा से दीन इस्लाम कुरान इया को नहीं दो तो मुसलमानो कुर्बान का सिवा हजरत मीरी उमर तड़पी रियो आए
पांजे जान जो ख्याल नाहे अब्दुर्रहमान नमाज अदा कर चो सुभान अल्लाह जे करे करबला जे मैदान में हजरत हुसैन लियो सबक सिखियो तो सुने उमर मां सिखियो बुक हुई जे हालत में साबित कदम रहो हजरत उस्मान बिन अफ़ान जे दरता सिखियो आहे केरा हजरत इमाम हुसैन जे बचड़ा शहीद कराया दुनिया वारो ओ जेको खटे विंदो आहे उन जे लाओ चइबो आ मां तव्हां खां तो पुछां करबला जे मैदान में इमाम हुसैन हारायो हा के न खटियो जेके जंदा खटियो आ उहे त मथे करे खटो थई न ऐं जेको खटे वण जे लाइ छा चवंदो अबा तुंहिंजो पोढ़ो अबो जे करे खट ते जीरो वेठो हुजे ऐं पुट रोया बा हो या बंदूक खणी कढ न पवंदुसि अहिड़ो ठोकींदुसि याद करे अड़े तू मुंहिंजे मरण ते राज़ी आ वरी वडो भाभी कुआड़ी खणी अरे अबे जे लाइ थो चे अबो जीरो वेठो आ ही त तू ऐं मां थो चे असां चऊं कुरान जंहिंजे ला चवे ये जिंदा हिन सुभान अल्लाह नथो चे फरमाई वाला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून चो सुभान अल्लाह सचो आ कुरान अल्लाह तो चवे जेके जिंदा हिन जियरा हिन रिज़्क़ रोज़ी मां रब वट खाइन पिया उन जे लाइ दाहूं कुकू गधा वांगुर छो हदीस पाक में नबी ने फरमायो जेको बेसब्री कंदो आ दाहूं ऐं नोहा कंदो आ कब्र में अल्लाह उन जे चेहरे के बैतुल्लाह मां फेराए छॾे ऐं जेको बेसब्री करे मय जे वक्त में अल्लाह कब्र में उन जे जेको जहन्नम जा दर खोलराए उन ते छॾींदो जेको बेसब्री करे नोहा करे मौत ते मुसीबत ते अल्लाह उन जे चेहरे ते मुनाफिक लिखराए छड़ींदो आ माशर जे मैदान में रब उन दे को न दिसंदो आ कावण में बस सबर कजे अल्हम्दुलिल्लाह असांजा अकाबिर उलमा हजरत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब पहुंची चुका है स्टेट काफी सफर किया से काफी पंध थकावट भी डाढी आ उलमान के बुजुर्गन के वक्त भी कीमती आ खबर ना है साजन काथों सफर करे काथों पहुंचा है जिंदगी रही वरी इंशाअल्लाह तांजे सामू वक्त साथ दिनो सुठे अंदाज सा सोने मीर उमर जी शहादत हजरत उस्मान बिन अफ़ान जी शहादत हजरत सोने अली जी शहादत जेके साहबा किराम अकाबिरीन पूरी रात खत्म थी सके थी पर शहीदन जी शहादतों उनजा वाक़या किस्सा फुटी न बस इहो ही सबक मिलियो करबला जे मैदान मां सैयदन सजदो न छड़ियो बीबिन पर्दो न छड़ियो अज वायदो कयो इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं चो इंशाअल्लाह हर वक्त में सब्र कंदासीं जिंदगी रही मुलाकात बाकी वमा